दर्दन जी मारी। अस्सलाम वालेकुम, हक़ मौजूद, जय झूलेलाल। दोस्तों मां आहियां तव्हांजो पंहिंजो बशीर सोलंकी, पाकिस्तान कराची सिंध खां। ऐं मूंखे ॿुधाईंदे तमामु घणी ख़ुशी थी रही आहे, सराही थी रही आहे त हिंदुस्तान बिलासपुर में सिंधी पंचायत पारां सिंधी लोक उत्सव मेलो मल्हाइण जी भरपूर तयारी कई थी वञे पई। ऐं उन सां इहो थींदो त असांजी ॿोली, असांजो कल्चर, असांजो राग, असांजो जेको फोक आहे उहो सभु जेको आहे सो हिकिड़े प्रोग्राम, हिकिड़े मंच ते तव्हां सभिनी जे जेको आहे सो साम्हूं पेश थींदो। ऐं सभिनी दोस्तनि खे, सभिनी संगीत प्रेमी जेके आहिनि उन्हनि खे मां इहो मैसेज ॾियणु चाहियां थो, तव्हां उते घणे में घणी जेको आहे सो शिरकत कयो। ऐं मां वरी बि जेका असांजी सिंधी पंचायत आहे बिलासपुर में, उन्हनि खे मां घणी घणी बधाई ॾियां थो। वॾी महिरबानी।